हाँ मम्मी ठीक है। न यार हाणे वांदी थी आहियां कम मां। अरे निराणियूं आयूं, पूरो घर सभई हिकु साथ, ॿार काथे छॾे ईंदियूं। हिकु त हे ॿार मावरी चवनि थियूं, चवंदियूं मामी चॉकलेट जेकी न्यू मामी चयो त मां छा फैक्ट्री खोले वेठी आहियां छा चॉकलेटनि जी, वरी घुराया आहिनि सीड जी वरी ॾिना आहिनि। तूं ॾेराणीअ जो त पुछ ई न मम्मी, बिल्कुलु न पुछ। जॾहिं खां शादी करे आई आहियां न तॾहिं खां बसि जेॾी महिल ॾिस त हिकु ॾींहुं बसि नए नए ॿारनि खे पढ़ायो मान, होमवर्क करायोमानि, हाणे जेॾी महिल ॾिस त कापी किताबूं खणी करे मोकिले थी छॾे मुंहिंजे कमरे में, चओ न्यू चाची होमवर्क कराएगी, न्यू चाची होमवर्क कराएगी। न्यू चाची छा टीचर ठही करे आई आहे हिते? मम्मी हे ख़र्ची ॾेई छो वेंदा आहिनि हुनखे? जॾहिं ॾियणी असांखे वरी ससुनि कई आहे त असांखे खाइण जो छा मतिलबु आहे? डायरेक्ट वॾी बैंक में ट्रांसफर कजे न। खड़खड़ खर्ची हथु मोड़े करे बार बार खड़खड़ खड़खड़। अरे मुंहिंजी वॾी ससु लाइ त तूं पुछ ई न, जेॾी महिल बि बसि लंघंदी न मुंहिंजे साम्हूं अचे थी